मुझे कबर ते ही लिख जो हो गुलाम साहबा जो हुंदो हिन जे हुल पिड़न ते हुंदो हिन जे हुल पिड़न ते गुलाम साहबा जो मुझे कफन ते ही लिख जो हो गुलाम साहबा जो मुखे यार यकीन है मिली वीद मिठा माफी दर दर ते पुजायो आ पैगाम साहबा जो ओ दर दर ते पुजायो आ पैगाम साहबा जो कुर्बान करीमन जे कदमन तक यासिर चल थो बुलंद बाला तमाम साहबा जो बुलंद बाला तमाम साहबा जो सरदार जे यारन खे सरदार जे यारन खे तू मन तुझी मर्जी साए रोज़े वारो थई इमाम साहबा जो सुभान अल्लाह। ओ साए रोज़े वारो थई इमाम साहबा जो एड़ा दुनिया में हाकिम इंसान किथा लभंदा जन्नत में जागीरूं थे इमाम साहबा जो ओ सरदार जे यारन जी तारीफ करे जेको सरदार जे यारन जी तारीफ करे जेको उन जान सकदही भी मुजरब के तो लेखो सरदार जे यारन जी तारीफ करे जेको